अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवांजे पसंदीदा प्रोग्राम टिपिकल टॉक सां गॾु भेरो वरी हाज़िर आहियूं। नाज़रीन, गुज़िरियल हफ़्ते ईद गुज़री आहे ऐं हिन ईद ते घणनि माण्हुनि ईद जा नवां कपिड़ा वरिता, मुख़्तलिफ़ शॉपिंग थी। हिकु सर्वे मुताबिक़ 70 अरब रुपए जो बिज़नेस थियो आहे पूरे पाकिस्तान में, बल्कि कराची में। इन मां साबित थिए थो त माण्हुनि वटि पैसो आहे। ऐं किथां थो अचे उहो पैसो, इहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो दौरु आहे। हर माण्हू चाहे थो त मां इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी हासिलु कयां, स्मार्ट फ़ोन वठां, इंटरनेट इस्तेमालु कयां, उन में मुख़्तलिफ़ जेके वेबसाइट्स आहिनि उहे विज़िट कयां। ऐं इंटरनेट जो पोइ वरी ग़लति इस्तेमालु बि थिए थो, सही इस्तेमालु बि थिए थो, पर उनजो सही इस्तेमालु थिए त उहो सुठो आहे। पर उन इस्तेमालु खे, उन शयुनि खे हासिलु करण जे लाइ माण्हू कंहिं बि हद ताईं वञी सघे थो। अॼु असां वटि जेको टिपिकल टॉक में कैरेक्टर आयो आहे उहो हिकिड़ो अहम किरदारु आहे। तक़रीबन सिंध जे अक्सर शहरनि ऐं ॻोठनि में तव्हांखे उहो नज़र ईंदो हूंदो, अख़बारुनि में पढ़ंदा रहंदा हूंदा। ईद जे मुनासिबत सां असां वटि हिकिड़ो कैरेक्टर आहे जंहिं ईद मल्हाई आहे, पर उहा कीअं मल्हाई आहे उहो हुननि खां पुछंदासीं। अॼु असांजो जेको महिमान आहे उहो आहे द स्मार्ट मैन। पाण खे स्मार्ट मैन सॾाए थो। ऐं कहिड़े एंगल खां स्मार्ट आहे उहो तव्हां पाण ॾिसंदव। साईं स्मार्ट मैन साहिबु तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। इहो ॿुधायो त तव्हां स्मार्ट मतिलबु छो पाण खे सॾायो था द स्मार्ट मैन? साईं सोणवानी, मां सोणवानी तॾहिं थो सॾायां। इहो वेठा कीअं आहियो? छा फ़ोटू था कढायो हिते स्टूडियो में? छा हे असांजो टीवी चैनल जो स्टूडियो आहे, फोटोग्राफर जो स्टूडियो न आहे? तव्हां ईअं वेही रहिया आहियो चुप करे सदा खे। न पोइ हेॾे जो मां हीअं करे तकींदुमि त माना ख़राबु ईंदो न फ़ोटू, मुंहिंजो टीवी ते ख़राबु ईंदो न। बाबा फ़ोटू न ईंदो आहे हिन में तव्हां ॻाल्हाए ॿोलाए सघो था, चोरी पूरी सघो था। टीवी आहे, चैनल आहे। बसि मां वेठो आहे नी, तोखे छा थो थिए? स्मार्ट मैन छो था सॾायो? छा में स्मार्ट आहियो? इन जे लाइ मां सॾायां थो जो मां नई मोबाइल वरिती आहे नी, हे जेकी वॾी मोबाइल वरिती आहे नी, 20,000 में वरिती आहे। इन जे लाइ मां स्मार्ट सॾायां थो। स्मार्ट फ़ोन वरितो त पोइ स्मार्ट मैन थी? हा, छो न थियां। इन फ़ोन रखण सां कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? त 10-12-15,000 जी फ़ोन आहे। माण्हू वटि 80-80,000 जी 1.5 लख जी फ़ोन आहे, उहो त कोन था सॾाइनि स्मार्ट मैन। असांजे इलाइक़े में मां पहिरियों दफ़ो वरिती आहे नी, सभई माण्हू परेशान थी विया नी। हिन जे पोयां वरी जेकी वॾी कहाणी आहे नी, अच्छा, उहा तो ख़बर ई कोन पवंदी। कहिड़ी कहाणी आहे? उहा इहा जो हे जेकी मां फ़ोन वरिती आहे नी, इहा 20,000 में, इहा ॿुधायां कहाणी। हा, हाणे ॿुध, सुभाणे अबू अम्मा बि मथां अचनी, तुंहिंजे मथां अम्मा अचे अबू अचे, को न को ईंदो तुंहिंजे प्रोग्राम में। अच्छा, मूंखे ॾिसंदा त उहे ज़रूरु ईंदई, तोसां बि ॻाल्हाईंदा, त मां तोखे ॿुधाईंदो हलां जेको बि। मूंखे त पोइ कुटियऊं, पोइ वरी ॾाढो कुटियऊं। मां इहे कपिड़ा पाता त ईद खां वठी पोइ लाथा ई न आहिनि। छाजे करे कुटियऊं? कुटियऊं इन जे लाइ जो उन्हनि जेको बि पैसो पाई गॾायो हो न, साल पूरो जेकी महिनत कई हुयूं, उन में सॼा उन्हनि खे घर जा सामान बि वठणा हुया, उन में उनखे जेको आहे सो अटा बाट सभु वठणा हुया, ॿी बि शॉपिंग करणी आहिनि कुझु, ऐं जेको आहे सो कपिड़ा लटी भेणनि भाइरनि जा पंहिंजा बि। पर मां उहा जेको आहे सॼा पैसा खणी करे वञी करे इहा मोबाइल वरिती 18,000 में। 2,000 मूंखे छॾियऊं, रिआयत कयऊं, थोरी हलियल हुई न तॾहिं। घर जा पैसा चोरी करे तव्हां मोबाइल वरिती? हा। कहिड़ो ज़रूरु हुयो तव्हां घर जा पैसा बि चोरी कयो, मोबाइल बि वरिता? वाह रे वाह, वाह रे वाह। शहर जा माण्हू मोबाइल इस्तेमालु कनि, बाक़ी असां न कयूं। असां माना मां इहो माना साबित करणु चाहियां थो त असां बाबा एडवांस हुई नी, ॻोठ जा माण्हू एडवांस हुई नी। ॾिसो, एडवांस आहियो, सुठी ॻाल्हि आहे, तरक़ी करणु खपे, पर इहो बि त सही तरीक़ो न आहे न जो तव्हां चोरी करे घर जा पैसा वञी तव्हां मोबाइल वठी आहियो। छा ॿुधायां, बसि खिली खिली पेट में सूरु पवंदो सॼा। बसि मूंखे रुॻो कपिड़ा पातल पिया, बाक़ी सभिनी घर पातल खे कपिड़ा ई खार में धोतऊं। सभिनी जा गुज इस्त्री बि कोन्हे, बिजली बि कोन्हे, इस्त्री बि थियल न हुयनि। मां त सवा सिधा वञी करे बाज़ार में वरितमि, सिंबियल वञी करे। हाणे जो माना तक़रीबन हफ़्तो ॾेढ थियो, अञा ताईं लाथा ई न आहिनि। ईअं भाई चमकिनि था ॼण त। ॾिस न, हे मतिलबु छा बसि ग्लैमर ॾेखारिणो आहे तव्हांखे त ईद जा नवां कपिड़ा पाइणा आहिनि, नओं स्मार्ट फ़ोन वठिणो आहे, हिनखे यूज़ करणु ईंदो आहे तव्हांखे? हा। कीअं इस्तेमालु कंदा? मां कयां थो नी, हे हिते तव्हांखे हलाए ॾेखारे थो। हाणे वरी न फ़ोन में हो अथई, हिन में अलाए कहिड़ा कहिड़ा सिस्टम आया आहिनि। हे ॾिस नी, हाणे हे तव्हां वेंदव न हिते, माना तव्हांखे हे फेसबुक ते वेंदव तव्हां। फेसबुक ते तव्हांजो पेज ठहियलु आहे? हे फेसबुक ते आहियो? हा।
उते मुंहिंजो ठहियलु आहे न फेसबुक मुंहिंजो वरी लेडीज़ जे नाले सां ठहियलु आहे। इन में वरी जेको औरतूं जेके आहिनि न घणियूं एड थियनि थियूं नी। अच्छा हा या छोकिरा एड थियनि था साईं, या छोकिरा रिक्वेस्ट मोकिलीनि था? छोकिरा बि रिक्वेस्ट मोकिलीनि था घणा। अच्छा हा वरी छोकिरियूं बि सहेलियूं थियनि थियूं नी। पोइ इन में ख़ुशि आहियो? हा वरी हाणे उन ते मां घणो वरी उन ते मां पंहिंजो ग्रुप ठाहियो आहे नी, एमू ते। इमू ते? इमू ते एमू जेको? हा इमू ते ठाहियो आहे। अच्छा हा न पर सोशल मीडिया जो तव्हांखे इस्तेमालु करण जो ज़रूरु कहिड़ो आहे? आख़िर छा तव्हांजो मक़सदु छा आहे? हाणे हे इमू थी, हे जेको आहे न इमू थी, हे वरी वाइबर थी, वाइबर। उहो त आहे पर इन जे इस्तेमालु करण जो छा फ़ाइदो कहिड़ो आहे? इमू हाणे इमू ईंदे न सभई मां सां एड थियल थी, हे सभई माण्हू। हे थी हो टिंगो, कंहिंखे ख़बर ई न हूंदी, सॼे ॻोठ में मां ई हलाईंदो आहियां, सभई बसि खिलंदा आहिनि, अले छोरो छा थो ॻाल्हाए पियो। न पोइ छा सिर्फ़ु तव्हां फ़ोटो कढण जे लाइ ऐं वीडियो भरण जे लाइ मोबाइल वरिती एॾी महांगी? हा हिन जो फोटो बेड़ो रिज़ल्ट थी प्यारो जो छा ॿुधाए। घर वारा अहिड़ो बुख ते बाबा इहे खिली खिली पेट में सूर पए घर वारनि खे। हाणे मां तोखे एतिरो ॾेखारिया नी, हाणे हे तोखे मां हिकिड़ो सेल्फी कढियां थो नी, हे ॾिसी अचे थो नी, हे ॾिस मुंहिंजो, तूं बि ईंदे, हाणे ॾिस। हाणे छा हिन जो फ़ाइदो कहिड़ो थियो? फ़ाइदो इहो थियो त मां त घर वारनि जी इज़त कराई नी। घर वारनि जी इज़त कहिड़ी थी तव्हांजे स्मार्टफोन वठण सां? उन्हनि जी त भींग थी वई, तव्हांजा पैसा चोराए विया। छाजी भींग थी वञे, एॾी इज़त थियनि त भाउ, पोइ मां ॿाहिरि घुमां पियो, हाणे असांजूं मायूं त ॿाहिरि ईद जे ॾींहुं न घुमंदियूं न, मां घुमां पियो त सभिनी ॾिठो नी त बाबा ही त माना ख़ुशि थी विया आहिनि, हिनखे त को पैसो अची वियो आहे, हो घर में भली जा फाके हुजे, घर में खाइण लाइ खणी कुझु बि न हुजे। ॾिसो मोबाइल तव्हां काई बि आम मोबाइल रखी सघो था, सिर्फ़ु मोबाइल ॻाल्हाइण जे लाइ ऐं ॿुधण जे लाइ हूंदी आहे। SMS वधि में वधि अचे ऐं पढ़े ऐं माण्हू मोकिले सघे थो। स्मार्टफोन रखण जो तव्हांजो छा मक़सदु आहे? जेको हुजे माण्हू बिज़नेसमैन हुजे, जेको मीटिंग करे, को उन्हनि ते कॉल करे, को ग्रुप में ॻाल्हाए। हाणे हे अहिड़ियूं जेके फ़ोन आहे जेके बिज़नेसमैन रखंदा आहिनि छा, अहिड़ा त असांजे लाइ वांदा रखंदा न, सॼो ॾींहुं ॻाल्हाईंदा वतन। इहो मायूं बि जेके वांदियूं आहिनि सभु जेको एमू ते ऐं ट्विटर ते, सभई हुन ते व्हाट्सअप ते। हाणे बिज़नेसमैन हिन ते ॻाल्हाईंदा, वाह रे वाह। ॾिसो इहो इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो, इन सोशल मीडिया जो ग़लति इस्तेमालु आहे। इन सां मुआशिरे ते ग़लति असरु पवे थो। छाजो ग़लति असरु पए थो? हेॾो माण्हू माण्हू गाॾी जो वठंदो आहे, एॾी सारी वॾी गाॾी वठंदो आहे, इन जे लाइ वठंदो आहे त माण्हू घटि में घटि उन में स्टैंडर्ड हूंदो आहे न। हाणे हे मां हणंदुमि न कननि ते वेही गाना ॿुधंदुमि, बसि गाना ॿुधणा आहिनि। हा ज़िंदगीअ में कुझु करण जो मक़सदु कुझु अथव तव्हांजो? त कुझु कजे या अॻिते निकिरिजे, कुझु ज़माने सां गॾु हलिजे, दुनिया सां गॾु हलिजे। आहे न, मां चाहियां थो त हाणे हे मोबाइल वरिती आहे न, पोइ इनशाला अलाह वरी पैसा ॾींदो त मां वरी जेको आहे सो सोचियो आहे त घर विकिणी करे मां वरी वॾी मोबाइल वठां, का 70-80 हज़ार जी मोबाइल वठां। घर असांजो वञे थो पियो 1.5 लख में, 80 हज़ार जी मोबाइल वठंदुमि, बाक़ी पोइ किराए ते रहंदासीं, ॿिया बि असांखे जेको आहे सो उहो थींदा, पैसा बची वेंदा। इन जो ॾिसो ख़र्च बि आहे, इंटरनेट जो ज़ाहिर आहे। 3G जेको 4G आयो आहे, उनजो ख़र्च बि आहे, छाजो तमामु महांगो वखर आहे इहो। कुझु बि न आहे। हाणे हिन में फ्री जूं एतिरियूं आहिनि, पंहिंजो वेंदव न तव्हां, लिंकूं आहिनि फ्री जूं खोड़, तव्हां टेंगो ते फ्री ॻाल्हायो, वाइबर ते फ्री ॻाल्हायो, उहो बाबा जॾहिं इंटरनेट हूंदी त ॻाल्हाईंदव न उन ते। स्काई ते फ्री वञो। ज़ाहिर स्मार्टफोन तव्हां वरिती, वरी जॾहिं तव्हां इंटरनेट बि हणाई हूंदी त हिन में पैकेज कयो हूंदव। हाणे मां सोचियो आहे अबे जी बकरी बीठी आहे, उहा विकिणी करे मां हिकिड़ी उहो वठंदुमि, नेट वठंदुमि, माना जेकी USB नेट हुजे उहा वठंदुमि। इंटरनेट जो जेको USB स्टाइल में हूंदो आहे वठंदुमि नी। फ़ाइदो कहिड़ो हुन सां? तव्हांजो पंहिंजो कहिड़ो फ़ाइदो हुन में? या हूंदो न, वाईफाई हूंदो, फ़ाइदो हूंदो नी। घर वारनि जो कहिड़ो फ़ाइदो? घर वारनि जो त कुझु न थींदो, असांजो त फ़ाइदो थींदो नी, घटि में घटि माण्हुनि सां दोस्तियूं थींदियूं, इहो वॾा माण्हुनि सां। हले कंहिंजो मैसेज आयो आहे नी, पढ़ांसि थो नी। पढ़ी वेंदा हूअं तव्हां पढ़ियल लिखियल आहियो? हा हाणे हे अचे थो न, सभई मारे लिखनि था न, पंहिंजी ॿोली में लिखनि था न, सिंधी में पढ़ा थो पियो। हा तूं ख़ुशि आहीं, ॾाढो सुठो थो लॻी पियो, कपिड़नि में ॾाढो सुठो, इहो हफ़्तो थियो थी कपिड़ा न लाथा थी अञा ताईं, माशाल्लाह ईअं लॻे थो ॼण ताज़ा पातल अथई। हिन में ख़ुशि? हा इहो माना पाण ॻाल्हाईंदा आहियूं असां। बाक़ी अबे वारा ईअं बुख मया ईद वारे ॾींहुं असांजे घर में ॼण त जेको आहे ईद वारे ॾींहुं बि मयत थी वियो, पर मां सुठा कपिड़ा पाए घुमे मुञी करे। अॼुकल्ह त इहो व्हाट्सअप ते वॉइस मैसेज बि थिए थो जेको, हा उहो बि कंदा आहियो माण्हू? उहो बि मां कंदो आहियां, ॻाल्हाईंदो आहियां वॉइस ते। उन सां फ़ाइदो कहिड़ो आहे? मतिलबु वॉइस मैसेज जेकॾहिं करे बि माण्हू
उन में फ़ाइदो आहे न इहो तव्हां पंहिंजूं ॻाल्हियूं जेको आहे हुन सां ॻाल्हायो वरी बोर थियो था त पोइ वरी खिलो वरी इहो कयो अञा मज़े जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदोमांइ रोज़नि जूं अञा ईद निमाज़ जूं नाज़रीन इहे सभु मां पुछो बोर इंतहाई बोर क़िस्म जो माण्हू असां घुरायो छाजो आहे बोर क़िस्म जो माण्हू आहे बहरहाल अगरि तव्हांखे को सभई ख़ुशि थींदा आहिनि मोबाइल मां वटि आहे अहिड़ी तो वटि आहे छा बाबा अहिड़ी बोर करणु छॾे ॾियो माण्हुनि खे नाज़रीन जेकॾहिं तव्हां बोर थिया हो त तव्हांखे कोई कमकार आहे त भली तव्हां हलिया वञो गेस्ट असां वटि मौजूदु आहे स्मार्ट मैन ब्रेक जो वक़्तु थियो आहे मिलूं था ब्रेक खां पोइ